नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। अवांखे कंदकोट खां ख़बर ॾींदा आहियूं। कंदकोट वेझो करमपुर कोट खान मोहम्मद चाचड़ में गुज़िरियल ॾींहुं मच्छी जे फार्म तां अगवा थियल पोरियत दोस्त मोहम्मद चाचड़ जे वारसनि ऐं ॻोठाणनि पारां इंडस हाईवे ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। धरणे सबबि कंदकोट शिकारपुर रोड ते ॿिन्ही तरफ़नि खां गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। सिंध पंजाब ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई। मुसाफ़िर सख़्त गर्मी सबबि परेशान थी विया। ॻोठाणनि जो चवणु आहे त इलाइक़े में बदअमनी चोट चढ़ियल आहे। रोज़ानो माण्हू अगवा थियनि था, पर पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। हिननि मुतालबो कयो त अगवा थियल नौजवान खे बाज़ियाब कराए वञे। ॿी सूरत में रोज़ानो धरणो हणी रोड ब्लॉक कयो वेंदो। जश्न आज़ादी जे पुरमुसरत मौक़े ते ऐं मुबारकबाद जे इश्तिहारनि जी बुकिंग जारी आहे। राब्तो कंदा 0308316188। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।